अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां पढ़ंदासीं नूरानी क़ाइदो सबक़ नंबर 7। अचो त अॼु सबक़ शुरू कयूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आइन ज़बर आ, आइन ज़ेर आई, आइन पेश औ, आ आई औ। दोस्तों हिनखे चङी तरह ते ॾिसी वठो। असांजा सिंधी भाउर जेके आहिनि तक़रीबन आइन ऐं अलिफ में फ़र्क़ु जेको आहे न आहिनि कंदा। तव्हां कंहिंखे बि पढ़ंदे ॾिसंदव त उहो आइन ऐं अलिफ जो जेको आहे ख़ासि ख़्यालु न आहिनि रखंदा, सभिनि खे अलिफ करे पढ़ियो वेंदो आहे। के अहिड़ा हूंदा लेकिन तक़रीबन माण्हू अहिड़ी तरह पढ़ंदा आहिनि, आइन खे अलिफ जे आवाज़ में पढ़ियो वेंदो आहे। पर हालांकि सिंधी में ऐं अरबी में फ़र्क़ु आहे। अगरि जेकॾहिं असां आइन खे अलिफ करे पढ़ंदासीं त इन जी माना मटिजी सघिजे थी। इन जे करे इनखे गौर सां ॿुधो। मां पढ़ां थो, तव्हां वरी मां सां गॾु पढ़ंदा वञो ऐं ध्यान सां ॿुधो। आइन ज़बर आ, आइन ज़ेर आई, आइन पेश औ, आ आई औ। हा ज़बर हा, हा ज़ेर हे, हा पेश हो, हा हे हो। हिनखे बि चङी तरह ॾिसो। हिनखे तक़रीबन असांजा सिंधी ॿाहिरि हा ज़बर हा, हा ज़ेर हे, हा पेश हो जहिड़ी तरह हा पढ़ी वेंदी आहे ओड़ी तरह न आहिनि पढ़ंदा। इन जो बि ख़ासि ख़्यालु रखो। तजवीद सां पढ़णु सिखो। जीअं असां अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन पढ़ंदा आहियूं त उनखे अल्हम्दुलिल्लाह न पढ़िबो। अगरि जेकॾहिं पढ़ंदासीं त उनजी माना मटिजी वेंदी आहे। तव्हां कंहिं बि मुफ़्ती या आलिम सगोरे को तव्हां पुछा करे ॾिसो, तव्हांखे ॿुधाईंदो त अल्हम्दु जी माना कीअं आहे त अल्हम्दुलिल्लाह जी माना कीअं आहे। त हिन जो ख़ासि ख़्यालु रखंदा करियो। मां पढ़ां थो, वरी मां सां गॾु पढ़ो। हा ज़बर हा, हा ज़ेर हे, हा पेश हो, हा हे हो। ग़ाइन ज़बर ग़, ग़ाइन ज़ेर ग़ै, ग़ाइन पेश ग़ो, ग़ ग़ै ग़ो। इनखे बि सही ॾिसो। ग गे गो गैन ज़बर ग न पढ़िबो, बल्कि ग़ाइन ज़बर हुआ थुलो करे पढ़िबो। ख़ौ ज़बर ख़ौ, ख़ौ ज़ेर ख़ै, ख़ौ पेश ख़ो, ख़ौ ख़ै ख़ो। दोस्तों हिनखे बि सही तरह ॾिसो। खा ज़बर ख तक़रीबन पढ़ी वेंदो आहे। खा ज़बर खा, खा ज़ेर के, खा पेश खो। त इन जो बि ख़ासि ख़्यालु रखो। इनखे खा न पढ़िबो बल्कि ख़ौ पढ़िबो। ख़ौ ज़बर ख़ौ थुलो करे पढ़िबो। ख़ौ ज़बर ख़ौ, ख़ौ ज़ेर ख़ै, ख़ौ पेश ख़ो, ख़ौ ख़ै ख़ो। क़ाफ़ ज़बर क़ौ, क़ाफ़ ज़ेर क़ै, क़ाफ़ पेश क़ो, क़ौ क़ै क़ो। काफ ज़बर क, काफ ज़ेर के, काफ पेश को, का की को। दोस्तों हिननि खे चङी तरह ॾिसो। तक़रीबन हिननि में त 195% माण्हू बिल्कुलु बि असांजा सिंधी भाउर फ़र्क़ु बि न आहिनि कंदा त वॾो काफ़ कीअं पढ़िबो आहे त नंढो काफ़ कीअं पढ़िबो आहे। तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त वॾे काफ़ जी अगरि जेकॾहिं जाइ ते नंढो काफ़ पढ़ी वेंदो त माना बिल्कुलु मटिजी वेंदी। मां तव्हांखे कुझु मिसाल ॾींदुमि क़ुर पाक में। क़ुर पाक में क़ुल हुवल्लाहु अहद, काफ़ सां थुल्हे काफ़ सां पढ़िबो। मतिलबु चओ आहे पैगम्बर अलाह हिकु आहे। अगरि जेकॾहिं कुल हुवल्लाहु अहद चवंदो, कुल माना सॼो, सॼो ऐं चओ में केॾो फ़र्क़ु आहे। तव्हां ॾिसो सिर्फ़ु काफ़ ऐं काफ़ जे थुल्हे सने पढ़ण जे करे केॾी माना मटिजी थी वञे। ऐं हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियां, अरबी में आहे क़ल्ब। क़ुर पाक में केतिरनि जाइनि ते आहे, सूरत काफ़ में आहे क़ल्ब, दिलि खे चइबो आहे। काफ़ थुल्हे सां जेकॾहिं क़ल्ब पढ़ियो वञे, क़ल्ब। अगरि जेकॾहिं क़ल्ब सने काफ़ सां पढ़ियो वञे त उनखे कुतो चइबो आहे। कुते खे सने काफ़ सां क़ल्ब चयो वेंदो आहे। तव्हां सूरत काफ़ पढ़ंदव त हिते कुते जो बि ज़िक्र आहे। जेके ग़ार में जेके हुया अलाह वारा,
जेके तक़रीबन 350 साल उन्हनि खे अलाह ताला निंड कराई ऐं उन खां पोइ वरी जहिड़ा थिया साॻी हालत में उन में तक़रीबन तव्हां ॾिसंदव त उन में इहो किसो आहे कुते जो बि आहे ऐं क़ल्ब जेको लफ़्ज़ आहे सूरत काफ़ में बि आहे। चवण जो मतिलबु इहो आहे त कहिड़ो फ़र्क़ु पइजी थो वञे त वॾे काफ़ खे सन्हो काफ़ पढ़ण सां ऐं सन्हे काफ़ खे वॾो काफ़ पढ़ण सां। इन्हनि जो तमामु ख़ासि ख़्यालु रखंदा कयो त क़ाफ़ थुल्हो जेको आहे उनखे थुल्हो पढ़िबो ऐं सन्हो काफ़ जेको आहे उनखे सन्हो पढ़िबो। अगरि जेकॾहिं तव्हां ॼाणी वाणी ईअं कयो था भुल में कयो था त इहो सही न आहे, तव्हांखे सिखणु घुरिजे। अगरि जेकॾहिं हरू भरू बि ॼाणी वाणी पढ़ो था पोइ त माना ई मटिजी वञे त अलाह माफ़ु करे। ईअं न थिए क़ुर पाक पढ़ण में सवाब जी जाइ ते गुनाह मिले। इन करे ख़ासि ख़्यालु रखंदा कयो इन्हनि ॻाल्हियुनि जो। मां वरी पढ़ांदो, हिन जो चङी तरह ख़ासि ख़्यालु रखो। क़ाफ़ ज़बर क़, क़ाफ़ ज़ेर क़े, क़ाफ़ पेश क़ो, क़ क़े क़ो, काफ़ ज़बर क, काफ़ ज़ेर के, काफ़ पेश को, क के को। तक़रीबन ईअं माण्हू पढ़ंदा का ज़बर का ज़ेर के का पेश को, ईअं न पढ़िबो। काफ़ आख़िर में फ़ाफ़ पढ़बी, काफ़ ज़बर का, काफ़ ज़ेर के, काफ़ पेश को। काई तकड़ न आराम सां हिकु हिकु अल्फाज़ हर्फ़ खे जेको आहे ठाहे ठाहे तजवीज़ सां पढ़णु घुरिजे। त दोस्तो अॼु जो इहो सबक़ु हुयो। उमेदु कयां तव्हांखे तमामु बहितरीनु पसंदि आयो हूंदो। अगरि जेकॾहिं पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे जेको आहे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं सुठी कमेंट कयो। उनजो वजह इहो आहे त अगरि जेकॾहिं तव्हां सब्सक्राइब कंदव त असांजा जेके बि सबक़ु हूंदा तव्हां ते आसानी सां पहुची सघंदा ऐं तव्हां घर वेठे क़ुर पाक चङी तरह ते पढ़ी सिखी सघंदा भई तजवीज़ सां गॾु। हाणे इहे जेके तव्हांखे सम्झायां थो ॾिसण में तमामु हल्को सबक़ु आहे। कोई बि चवंदो हाणे मूंखे इहो न ईंदो इहे सबक़ु हमज़ा ज़बर आहे हमज़ा ज़ेरे आइन ज़बर आहे आइन ज़ेरे तक़रीबन असांखे तजवीज़ सां मुंडो बि न आहियूं पढ़णु। तजवीज़ सां पढ़णु तमामु ज़रूरी आहे क़ुर शरीफ़ खे। त दोस्तो उनजे लाइ अगरि जेकॾहिं तव्हां असांजा सबक़ु ॿुधंदव इंशा अल्लाह तव्हां सिर्फ़ु 10-15 मिंट कढंदा तव्हांजो तमामु बहितरीनु क़ुर पाक तजवीज़ सही थी वेंदी। ईअं न थिए जो तव्हां क़ुर शरीफ़ पढ़ो ऐं तव्हांखे बजाए जो सवाबु मिले अञा ॾोह मिलंदो वञे तव्हांजी लफ़्ज़ ग़लति हुजनि। त इन करे कुझु टाइम पढ़ण जे लाइ बि कढंदा करियो ऐं शेयर इन करे कयो त थी सघे त तव्हांजे ज़रिए अगरि जेकॾहिं कंहिं मुस्लमान भाउ जो क़ुर पाक सही थी थो वञे त इहा तमामु वॾी ख़ुशिनसीबी जहिड़ी ॻाल्हि आहे। त अलाह ताला जे अमल जे सदिके तव्हांजी बख़्शिश फरमाए त कहिड़ी न भली ॻाल्हि आहे जो क़ुर पाक तव्हांजे सदिके कंहिंजो सही थी वञे, कंहिंजा तलफ़ुज़ सही थी वञनि। त इन करे जेतिरो बि थी सघे हिन वीडियो खे वधि में वधि शेयर कयो तव्हां त ॿिया मुस्लमान भाइरनि खे जंहिंखे ख़बर न आहे उहे सिखी सघनि। वॾी महिरबानी। इंशा अल्लाह मिलंदासीं ॿिए वीडियो में। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।